सिंध जी तारीख़ ते तहक़ीक़ जे सिलसिले में आउं रुख़ सिंधी दोस्तनि ऐं साथियुनि सां मुख़ातिबु आहियां। अॼु पाण सिंध जे हिकु अहम शहर बाबति ॻाल्हि ॿोल कंदासीं, जेको माज़ीअ में बि ख़ूबसूरत हुयो पर अॼु बि ख़ूबसूरत आहे। अॼु बि उन जा माण्हू ख़ूबसूरत आहिनि, उन जूं बाज़ारियूं, उन जा माग मकान पंहिंजे माज़ीअ जी ख़ूबसूरतीअ जो दास्तान ॿुधाइनि था। इहा आहे शिकारपुर। हसीन शहरनि में उन जो शुमारु थींदो हुयो। शिकारपुर सिंध जो तारीख़ी शहर। उन बाबति पीर अली अहमद शाह राशिदी पंहिंजे किताब इहे ॾींहं इहे शींहं में छा थो लिखे। ही ज़िंदा तहरीरूं आहिनि जेके अव्हां ॾाढो पेश कयां थो त जीअं तव्हांखे सिंध जी तारीख़ बाबति मुकमिल ॼाण हासिलु थिए, तव्हांखे ख़बर पइजे त सिंध जी माज़ी शानदार रही आहे, मुस्तक़बिल बि शानदार थींदो रहंदो। हाणे शिकारपुर त बाबति हू लिखे थो त शिकारपुर मुंहिंजी पंहिंजी सांभर अंदरि अपर सिंध माना सिंध जे मथिएं इलाइक़े जे शौक़ीननि जो शिकारगाह हूंदी हुई। संदन तमदुन ऐं माण्हुनि जी उथणी वेहणी ॿियनि खां क़दुरी निराली। वॾे ओज जा ॾींहं ॾिठाई, शिकारपुर वॾे ओज जा ॾींहं ॾिठा। सिंध वर्की भाई बंधन जो मंझिस वॾो ज़ोर हो। सबर कंदई बुखारा ताईं उहे जेके सिंध वर्की हुआ, सिंध जा वापारी हुआ, धंधो ऐं वापार कंदा हुआ, पर जा बि कमाई थींदी हुअनि सा हाणे शिकारपुर ते ख़र्च कंदा हुआ। ॿाहिरां कमाए ईंदा ऐं शिकारपुर ते ख़र्च कंदा हुआ। वॾियूं वॾियूं महलातूं ठारायूं, बहितरीन ख़ूबसूरत घर ठारायूं, शहर खे सिंगारण में का घटिताई न कयूं। खेर जे कमनि में खुली दिलि सां ख़र्च कंदा रहिया। डॉक्टर हॉलैंड अखियुनि जो मशहूरु मुआलिज, उनखे साल में हिकु दफ़ो घुराए अखियुनि जे मरीज़नि जो मुफ़्त इलाज कराईंदा हुआ। इन तरह सां लखें माण्हुनि खे नूर वापसि मिलियो। ॿी बि हिकिड़ी वॾी अस्पताल ठारायूं, नंढियूं अस्पतालूं त खोड़ हुयूं। पोयनि ॾींहंनि में अपर सिंध जो तनहा अकेलो जेको डिग्री कॉलेज शिकारपुर में खुलियो। माना हुननि नौजवाननि जे तइलीम लाइ डिग्री कॉलेज हुते ई खोलायो। ही सारा कम उन सिंध वर्कियुनि जे ख़ैरात वसीले थींदा हुआ। हाणे उहे जेके सिंध वर्की हुआ, उहे वापारी हुआ, ठठ ठांगर सां रहंदा हुआ। शहर अंदरि महलात, शहर खां वरी थोरो ॿाहिरि बाग, वरी बागनि में बंगला। शाम जो महफ़िलूं मचंदियूं हुयूं, सुर ऐं सुरूद जूं, ॻाइण वॼाइण जूं। चूंड जेके ॻाइण वारियूं घुरायूं वेंदियूं हुयूं, कॾहिं लाहौर मां, कॾहिं मुंबईअ मां ऐं कॾहिं कलकते मां। उहे सभु उतां कई ईंदियूं हुयूं, मेला अची मचाईंदियूं हुयूं शिकारपुर जे बागनि में। पर ख़ुशहाली ॾिसो न, हिकिड़ो शहर। हाणे जॾहिं कंहिंजो मन वांदो थींदो हो वापारीअ जो, त हू हिंदुस्तान जे मशहूरु फ़नकारनि खे घुराईंदो हो, उन्हनि में मुक़ाबला कराईंदो हो, वॾा वॾा इनाम विराईंदो हो। हाणे इन ॾींहंनि में अञा मोटरूं राइज न थियूं हुयूं। हाणे जेके सेठ हूंदा हुआ, वापारी हूंदा हुआ, सिंध वर्की हूंदा हुआ, उहे सुवारीअ लाइ घोड़े गाॾियूं, जिनखे विक्टोरिया गाॾियूं चइबो आहे, उहे रखंदा हुआ। उन्हनि गाॾियुनि में चढ़ी शाम जे वक़्त ते पसार कंदा हुआ, पंहिंजे बागनि ॾांहुं वेंदा हुआ। उन्हनि गाॾियुनि जो नज़ारो बि ख़ूबसूरत हूंदो हो। हू जॾहिं शाम जो इन्हनि गाॾियुनि में सवार थी हवाखोरी ते निकिरंदा, लखी दर जो दीदार कंदा, वञी पंहिंजे बाग में पहुचंदा त दारूअ जूं यानी शराब जूं बाटलियूं खुली वेंदियूं हुयूं। चहर लाइ लखी दर जे मशहूरु हिंदू
नान वायनि वटां घुरायल पकल गोश्त जा कुंडा ऐं पटाटे जूं चापूं मौजूदु हूंदियूं हुयूं। थोरो घणो ॻाइण वॼाइण जो इंतज़ाम बि हूंदो हो। चांड्रोकी राति हूंदी हुई, मोते राबेल ऐं गुलाब जे गुलनि जी ख़ुशबू, तबले जी थाप, सारंगीअ जो सनो सुर, कंहिं नाज़नीन जो मिठड़ो आवाज़। हाणे इहा सीन त ॾिसो, माना छा शिकारपुर जो उरूज हुयो। भाई बंद पाण आराम कुर्सियुनि खटुनि या पींघनि में लेटिया पिया हूंदा। धोतियुनि जे संदनि जेके धोतियुनि जे वर मां सोनियूं गेनियूं पयूं निकिरंदियूं तवाफ़नि तरफ़ उछलींदा। इन्हनि ॾींहंनि में नोट निकिता, पर कागज़ी दाणे जो अञा क़दुरु कोन हो। अमीर चांदीअ जा ठोड़ा रुपया जेके हूंदा हुआ उहे छटींदा हुआ। तंहिं करे माण्हू रुपये खे ठोड़ो सॾींदा हुआ। शिकारपुर में आहिस्ते आहिस्ते मुसलमान जेके हुआ उन्हनि बि पंहिंजी जाइ पैदा करणु शुरू कई, पर अञा ताईं काबोरो क्लास न हुया। जॾहिं शिकारपुर ते पठाणनि जी हुकूमत हुई, उन ज़माने में अमीर अंग्रेज़नि जे अचण खां पोइ या त उहे टिड़ी पखड़ी वञी बहिराणनि में रहण लॻा, या बिना कमज़ोर हालत में रहिजी विया। हींअर नए सिरे हेठि ऐं विचोले दर्जे जे माण्हुनि अंग्रेज़ी तइलीम पिराई, सरकारी नौकरियूं हथ करणु शुरू कयूं, ऐं इहो पेशो संदन ज़िंदगी जो असास बणिजी चुको हो। पीर अली मोहम्मद राशिदी लिखे थो त मूंखां अॻु शिकारपुर में ॿ नाम्यारा मुसलमान वकील थी गुज़रिया, जिन में मियां मोहम्मद हसन ऐं मियां मोहम्मद शोबान, जिन वरी पंहिंजे औलाद खे अंग्रेज़ी तइलीम ॾियारी। सदर वॾो फर्ज़ंद मियां अली बख्श मरहूम रईस मियां ग़ुलाम अहमद ख़ान बुरगड़ीअ जे वफ़ात बैदि 1920 धारे काउंसिल ऑफ स्टेट जो मेंबर चूंडिजी वियो, ऐं जेसीं ताईं आज़ादु हिंदुस्तान ऐं पाकिस्तान क़ाइमु थिया, संदसि मेंबरी क़ाइमु रहंदी आई। अंग्रेज़ी मामूली ईंदी हुयसि, कंहिं बि सियासी तहरीक में हिसो न वरिताईं जेको 20-25 वर काउंसिल ऑफ स्टेट जो मेंबर रहियो। शायदि हिकु दफ़े हिकु भेरो बि उन तक़रीर न कई, न कॾहिं को सुवाल पुछाए, अटके वेठो हूंदो। संदसि वरी जेको वोट हूंदो हमेशह सरकार तरफ़ हूंदो, ऐं पछाड़ी वारे ज़माने में त ख़ान बहादुरी जो खेसि अंग्रेज़नि लक़ब ॾिनो, सदाईं उन्हनि सां गॾु हूंदो, उन्हनि सां हा में हा मिलाईंदो, इन करे ख़ान बहादुर जो लक़ब त लहिण पियो। संदसि सियासी पॉलिसियुनि खे छॾे करे बतौर इंसान जे हू तमामु सुठे सभा जो साहबु हुयो, ॾींदो न त ॾुखोईंदो बि न। मरहूम मोहम्मद हुसैन जो ॿियो नंबर जेको फर्ज़ंद ऐं मियां अली बश्क जो ॿियो नंबर भाउ ख़ान बहादुर नबी बश्क रेवेन्यू खाते में डिप्टी कलेक्टर मुक़ररु थियो। हिकु ज़माने में कमिश्नर सिंध जो नेटो असिस्टेंट थी रहियो, ऐं वॾे धाके सां सारी सिंध पेई संदसि अॻियां निवड़ंदी हुई। अंग्रेज़नि पारां ॿधी छोड़ी संदसि हथ बि हुई। केतिरनि उहिदनि मारण खां पोइ बहावलपुर जेका रियासत हुई उनजो वज़ीर आज़म मुक़ररु थियो, ऐं उतां पेंशन वरिताई। मियां मोहम्मद हुसैन जो टियों जेको नंबर फर्ज़ंद हुयो ख़ान बहादुर अब्दुल क़ादिर, पंहिंजी सरकारी मुलाज़मत जी इब्तिदा रेवेन्यू खाते मां कई, मुख़्तियारकार मुक़ररु थियो। कुझु अरसे बैदि डिप्टी कलेक्टरी बि मिलियसि, उनखां पोइ जेकब जो डिप्टी कमिश्नर मुक़ररु थियो। सिंध जे किन ॿियनि ज़िलनि में बि कलेक्टरी कमाई, आख़िर में वञी जूनागढ़ रियासत जो वज़ीर आज़म थियो। मियां मोहम्मद शोबान आहे, पंहिंजे ज़माने में वॾो वकील लिखियो वेंदो, पर अली मोहम्मद राशिदी लिखे थो त मूं हुनखे कॾहिं कोन ॾिठो। मुंहिंजी वाक़फ़ियत संदसि पोटे मियां ग़ुलाम क़ादिर सां थी। इहो नेक इंसान हींअर बि हयात आहे, उन टाइम जी ॻाल्हि थो करे, ऐं कराची में रहे पियो। कुझु अरसो गॾियल हिंदुस्तान जे सेंट्रल असेंबली जो मेंबर बि हो। सारी हयाती अंदरि शायदि कंहिं बि बनी बशर खे कोन ॾुखियो हुयईं। हाणे शिकारपुर जा जेके मुसलमान हुया, उन्हनि जो ॿियो जेको
इक़्तिदार में रहंदड़ ख़ानदान हुयो उहो शेखनि जो हूंदो, जंहिंजो जेको वरी वॾो शेख सादिक अली मरहूम हुयो उहो खैरपुर जो वज़ीर हो। संदसि पंहिंजा फ़र्ज़ंद ऐं संदसि ख़ानदान जा जेके ॿिया फ़र्द हुया अंग्रेज़ी पढ़िया, नौकरियुनि में घिरी पिया, डिप्टी कलेक्टरी ऐं इनकम टैक्स ऑफिसरी खां मथे कोन चढ़िया, पर तइदाद जे लिहाज़ सां इन ख़ानदान जी पखेड़ सरकारी मुलाज़मत में काफ़ी रही। हू राष्ट्री साहिबु लिखी अथनि मुंहिंजे पंहिंजनि अखियुनि अॻियां शिकारपुर जी शोहरत जो कारण 3 माण्हू हुया, मुंशी पोकरदास ऐं संदसि सिंधी छापखानो। पोकरदास पाण अॻु मरी चुको हो, पर संदसि पोयां संदसि कारोबार पोइ बि हलाईंदा थिया रहिया। जेकॾहिं सिंधी ज़बान अॼु ताईं हयात आहे त इन जो हिकु सबबु पोकरदास जो छापखानो बि आहे। इन छापखाने जे वसीले अधु सदीअ ताईं सिंधी किताब छपंदा रहिया। पोकरदास जी हैसियत सिंधी ज़बान जे तारीख़ में इहा ई आहे जा उर्दू ज़बान जे हालत में लखनऊ वारे मुंशी नोल कशूर जी खे हासिल थी। सरगवासी समय किताब लिखराए ऐं हज़ारे जुल्द छापे पधरा कया। संदसि मुक़ाबले में सखर जो मास्तर हरिसंग बि दाख़िल थियो। साॻियो हुन कारोबार शुरू कयो ऐं ज़बान जी हुन वॾी ख़िदमत कई, पर पोकरदास जो कारोबार तमामु घणो फैलियल हुयो। सिंधी ज़बान जी का बि तारीख़ एसि ताईं मुकमिल थी कान सघंदी जेसि ताईं उन में सिंधीअ जे इन ॿिनि मुहसननि यानी पोकरदास ऐं हरिसंग जो ज़िक्र न हूंदो। दीवान बहादुर मुरलीधर शिकारपुर जो वॾे में वॾो वकील हो। शाहिद जी आॾी पुछा लाइ उथंदो हो त मुक़दमे जूं थिगड़ियूं निकिरी वेंदियूं। शिकारपुर म्यूनिसिपालिटी जो प्रेसिडेंट बि चूंडियो वियो। अंग्रेज़ हुकूमत दीवान बहादुर जो बि हिनखे लक़ब ॾिनो, पर संदसि असुल जेको मक़ाम हुयो क़ाइदे कानून जे दुनियादरी हुयो, माना हुनजी असुल सुञाणप वकालत हुई। सालनि जा साल संदसि नालो बतौर चवणी या मिसाल जे कतब ईंदो रहे थो पियो। माण्हू अॼु बि चवंदा आहिनि ईअं पियो ॻाल्हाईं ॼण मुरलीधर आहिनि। शिकारपुर जी शम उजामण खां अॻु हिकु आख़िरी भड़को खाधो ऐं उन भड़के जो नालो हो ख़ान बहादुर अल्लाह बख्श सूमरो। पर इन मरहूम जो ज़िक्र हिते पाण नथा कयूं, उन ते अॻिते पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं। हीअ तमामु अहम दास्तान आहे। हिन जी ईंदड़ क़िस्त में अव्हांखे वधीक मालूमात ॾींदासीं। अव्हांजी वॾी वॾी महिरबानी।